अस्सलाम वालेकुम साथी, उम्मीद कंदा ठीक है। खैर सां त जीअं त मां तव्हांजे पाण सलामत। अॼु असां तव्हांखे सेखारींदासीं त प्रॉम्प्ट ऐं किथां कॉपी कजनि ऐं कहिड़े ऐप तां। त असां सभ खां पहिरियों हाणे हलंदासीं प्ले स्टोर ते वञी करे असांखे थर्ड ऐप जेको आहे त उहो सर्च करिणो आहे। सर्च करण खां बाद असांजो थियल आहे पहिरियां खां डाउनलोड, त असां हाणे कंदासीं ओपन। त असांजो जेको आहे त हाणे असां ठाहींदासीं अकाउंट। त अकाउंट तमामु आसान आहे, तव्हांखे सिर्फ़ु फेसबुक सां जेको आहे त कनेक्ट करिणो आहे। त असां हाणे कयोसीं ओपन करे असांजे साम्हूं फेसबुक जो लोगो जेको अची वियो, असां हुनखे क्लिक कंदासीं। क्लिक करे असांजे जेको आहे त नाला जेके नया क्लिक पंहिंजे फेसबुक वारनि उन्हनि खे अलाउड कंदासीं। त हाणे असां कयोसीं अलाउड करे असां हलंदासीं हाणे इन ऐप जे तरफ़। ऐं उन जेके पोस्टिंग वग़ैरह जेके प्रॉम्प्ट आहिनि काफ़ी ट्रेंडिंग में हलनि था, असांजा सिंधी या कंहिं बि ॿी तरह जा या लोकल कंहिं बि तरह जा, त असां हाणे उनखे सर्च करे ऐं काफ़ी ॾिसंदासीं। तव्हां ॾिसी रहियो असांजे साम्हूं लोकल जेके बि आहिनि जा तव्हांखे प्रॉम्प्ट जेको आहे त डिस्क्रिप्शन में मिली वेंदा फीड में। त असां इन तरह जा ऐं काफ़ी तव्हां सर्च कर। अगरि तव्हांखे सिंधी सकाफ़ती प्रॉम्प्ट खपनि त असांजे व्हाट्सअप चैनल जी लिंक तव्हां डिस्क्रिप्शन मिली वेंदी, उनखे ओपन करे तव्हां फॉलो करे तमामु सिंधी प्रॉम्प्ट कॉपी करे पंहिंजी तस्वीर ठाहे सघो।